नाज़रीन तान सी रहे हो पारस टीवी न्यूज़ में एक बार तव्हांखे भली का चवंदासीं। दादू मां रिपोर्ट पेश करे रहियो आहे सरवर जलाल सोलंकी। दादू लग रहमानी नगर सीता रोड पीवल्स मेडिकल नवाबशाह जे आख़िरी साल जी शागिर्दानी जी पुरस्कार मौत वारो मामले जो चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट नोटिस वरितो। डीआईजी हैदराबाद एसएसपी दादू मुकम्मल रिपोर्ट समेत 13 जनवरी तलब। डॉक्टर असमत तौर जे केस में नामज़द मुख्य जवाबदार मसमात नईमा सोलंकी गिरफ्तार। मौलवी की गिरफ्तारी भी ज़ाहिर बई जवाबदार दादू अदालत में पेश। जिस्मानी रिमांड थे पुलिस हवाले। सीता रोड शहर में वार्ड नंबर 8 में ब्लैकमेलर दुकानदार जवाबदार जे मुबीना जैली निकाह ऐं ब्लैकमेलिंग खां बेज़ार थी पाण ते फायर करे ख़ुदकशी कंदड़ पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी नवाबशाह जे 4 साल जी शागिर्दानी डॉक्टर असमत तौर जो केस मुसलसल मीडिया में अचण बैदि हाई प्रोफाइल केस बणिजी वियो। असमत तौर जे वाक़े जो चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट नोटिस वरितो। चीफ जस्टिस 13 जनवरी ते डीआईजी हैदराबाद पीर मोहम्मद शाह ऐं एसएसपी दादू एजाज शेख के ज़ाती हैसियत में रिपोर्ट समेत हाई कोर्ट तलब करे वरितो आहे। जॾहिं त वाक़ई खे 3 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस मुख्य जवाबदार शमन सोलंकी खे गिरफ्तार करे नाहे सघी। जॾहिं त डॉक्टर असमत तौर जे भाउ नादर तौर जे फरियाद ते जवाबदार शमन सोलंकी संदन घरवारी नईमा सोलंकी ऐं 2 अणसुञातल समेत 4 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल केस में ॼाणायल मुख्य जवाबदारनि मां नईमा सोलंकी खे पुलिस गिरफ्तार करे वरितो आहे। 2 ॾींहं अॻु गिरफ्तार कयल मुबीना जैली निकाह नामे ते सही कंदड़ मौलवी इदरीस शहर जो पुन गिरफ्तारी कागज़नि में ज़ाहिर करे छॾी आहे। जे बैदि गिरफ्तार थियल जवाबदार मसमात नईमा सोलंकी मौलवी इदरीस शहर खे दादू जी अदालत में पेश कयो वियो आहे। औरत 3 मौलवी 4 ॾींहं जे जिस्मानी रिमांड पुलिस तहवील में वरितो वियो आहे।